वेलकम बैक नाज़रीन। एक बार ॿीहर अवां खे इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां अपडेट कंदा आहियूं। इमरान ख़ान के गिरफ़्तार कयो वियो आहे बख्तरबंद गाड़ी में। मूंखे ॿुधाईंदा हलूं इमरान ख़ान के वठी करे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में बायोमेट्रिक लाइ इमरान ख़ान पहुतो त खेसि गिरफ़्तार कयो वियो। नैब जे हुकुम तहत रेंजर्स एहलकारनि इमरान ख़ान के अलकादा ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो आहे। इमरान ख़ान के नैब रावलपिंडी में पेश करण जो बि इम्कान आहे। इमरान की गिरफ़्तारी बाबत ॿुधाइनि पिया इस्लामाबाद हाई कोर्ट IG इस्लामाबाद ऐं वफ़ाक़ी गरू सेक्रेटरी के फौरी तौर तलब करे वरितो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया इमरान ख़ान के गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿुधायो वञे त इमरान ख़ान जी गिरफ़्तारी कहिड़े केस में पेश आई। चीफ जस्टिस आमिर फारूक जो चवणु आहे। चीफ जस्टिस चयो त जेकॾहिं कार्रवाई करणी पई त वज़ीर आज़म ऐं चीफ सेक्रेटरी ख़िलाफ़ कंदासीं। अवांखे अपडेट कयूं पिया इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां अदालत जे इमारत जा शीशा टोड़िया विया आहिनि, जेको ग़लति अमल आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक जो चवणु आहे जंहिं बि इहो कमु कयो आहे उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट जो चवणु आहे। अवांखे अपडेट कयूं पिया ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया। असांखे थोरो वक़्तु ॾिनो वञे अदालत सूरत हाल खां आगाह करियूं था। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां ॿुधाइनि पिया इस्लामाबाद मां PTI चेयरमैन इमरान ख़ान अलकादा ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते हिकु भेरो ॿीहर मौजूद आहे गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल कुंभर। जी अॻूणे वज़ीर आज़म पाकिस्तान तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान ख़ान के इस्लामाबाद हाई कोर्ट जे ॿाहिरां गिरफ़्तार कयो वियो आहे। रेंजर्स एहलकार इमरान ख़ान के गिरफ़्तार करे पाण सां खणी विया आहिनि। अॻूणे वज़ीर आज़म के तोशाखाना केस में इस्लामाबाद में हू पेश थियो हो ऐं नेब अब्दुल कादर ट्रस्ट केस में इमरान ख़ान के गिरफ़्तार कयो आहे। तहरीक इंसाफ जे अॻवान फवाद चौधरी जो रद्द अमल साम्हूं आयो आहे। उन्हनि चयो आहे त इस्लामाबाद हाई कोर्ट में रेंजर्स जो वक़्तु कब्ज़ो थी चुको आहे। वकीलनि खे तशद्दुद जो निशानो बनायो आहे ऐं इमरान ख़ान जे चौधारी जेको आहे उहो घेरो विधो वियो। फवाद चौधरी जो चवणो हो त वॾी तादाद में नफ़री जेका आहे उहा इमरान ख़ान खे खणी वई आहे। ॿिए तरफ़ तहरीक इंसाफ जा जेके अॻवान आहे मुस्तरद चीमा उन चयो आहे त गिरफ़्तारी जे मौक़े ते इमरान ख़ान जे मथे तशद्दुद कयो वियो आहे। हमाद अज़हर PTI जो अहम अॻवान आहे उन बि साॻियो मौक़िफ़ वर्जायो आहे त इमरान ख़ान ते तशद्दुद जा इतलात आहिनि। हुन अहिड़ो वीडियो बयान बि जारी कयो आहे। फ़रख हबीब PTI जो अॻवान आहे उन चयो आहे त इमरान ख़ान खे इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल थींदे ई रेंजर्स गिरफ़्तार कयो। PTI अॻवाननि ते रेंजर्स तशद्दुद कयो आहे। वकील नईम ऐं अॻूणे वज़ीर आज़म जो जेको गार्ड आहे उहे बि ज़ख़्मी थिया आहिनि। तहरीक इंसाफ जे अॻवान मुसरत चीमा दावा कई आहे त गिरफ़्तारी वक़्तु इमरान ख़ान ते तशद्दुद कयो वियो। अहिड़ी रीति जीअं ई इमरान ख़ान इस्लामाबाद हाई कोर्ट में पेश थियो आहे त उन दौरान रेंजर्स जा वॾा ताला तोड़े इस्लामाबाद पुलिस जा 7,000 एहलकार जेके आहिनि उहे अलर्ट बीठा हुआ। सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया हुआ। पुलिस कारकुननि खे जी पेशकदमी अॻियां रोकण जे लाइ कंडेदार तारूं लॻायूं। उन दौरान जीअं ई रेंजर्स जा वॾा ताला जेके आहिनि उन्हनि इमरान ख़ान खे हिरासत में वरितो। हिकिड़ी गाॾी में खेसि विहारियो त कारकुननि उन गाॾी जो घेराव करे छॾियो। नतीजे में पुलिस तरफ़ां उन्हनि कारकुननि खे छेड़ करण जे लाइ कार्रवाई कई वई, जंहिं दौरान गिरफ़्तारियूं बि अमल में आयूं आहिनि ऐं साॻे वक़्तु काफ़ी सारा कारकुन जेके आहिनि उहे ज़ख़्मी बि थिया आहिनि। सख़्तु एहतजाज कयो पियो वञे। PTI हिन सिलसिले में मुल्कगीर एहतजाज जो सॾु ॾेई छॾियो आहे ऐं PTI जे अॻवाननि फवाद चौधरी ऐं इफ्तिख़ार दुरानी ऐं ॿियनि अॻवाननि चयो आहे त सॼे मुल्क जो अवाम ॿाहिरि निकिरी अचे। इमरान ख़ान जी जेका गिरफ़्तारी आहे उन अमल ख़िलाफ़ शदीद खां शदीद सख़्तु खां सख़्तु एहतजाज कयो वञे। अहिड़ी रीति इमरान ख़ान खे हाणे जेके एहलकार आहिनि उहे हितां खां मुंतक़िल करे विया आहिनि ऐं इमरान ख़ान खे किथे रखियो वियो आहे इन बाबति इस्लामाबाद पुलिस अञा ताईं वाज़े मौक़िफ़ न ॾिनो आहे। पर कादर ट्रस्ट जेको केस आहे उन बाबति ॿुधायो पियो वञे त नेब इहा गिरफ़्तारी उन केस में अमल में आंदी आहे। जेकॾहिं नेब गिरफ़्तारी कई आहे त उनखां पोइ इम्कान आहे त
इस्लामाबाद आपारा जे वेझो जेको नेब रावलपिंडी जी वाक़िया ऑफिस आहे उन में केस रखियो वञे त उन हवाले सां सिक्योरिटी जेका आहे उहा सख़्तु कई पई वञे। ॿिए पासे इस्लामाबाद में जेके PTI जा कारकुन आहिनि उन्हनि खे रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में एहतिजाज सॾु ॾिनो वियो आहे त उहे बि मुख़्तलिफ़ हंधनि ते गॾु थियण शुरू थी विया आहिनि। इस्लामाबाद हाई कोर्ट जे ॿाहिरां वॾी तादाद में कारकुननि जो अघु मौजूदु आहे जेको मुसलसल नारेबाज़ी करे रहियो आहे। पुलिस खे छिड़ विछड़ करण जी कोशिश में आहे। जी ठीकु आहे। ग़ुलाम रसूल तफ़सील ॿुधाइण लाइ अपडेट करण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन अव्हांखे ॿुधायां पिया ग़ुलाम रसूल कुंबर हिकु भेरो ॿीहर असांखे अपडेट कयो आहे। अव्हांखे अपडेट ॾींदा रहूं था। रेंजर्स इमरान ख़ान खे नैब रावलपिंडी बि पहुचाए छॾियो आहे। अपडेट आहे रेंजर्स इमरान ख़ान खे नैब रावलपिंडी पहुचाए छॾियो आहे। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त रेंजर्स इमरान ख़ान खे वारंट ॾेखारे गिरफ़्तार कयो वियो जॾहिं त अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नैब इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट 1 मई ते जारी कया हुआ। नैब 1 मई ते इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जा वारंट जारी कया हुआ ऐं इमरान ख़ान खे वारंट ॾेखारे करे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं गिरफ़्तारी अमल में आई आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ॿाहिरां पुलिस ऐं PTI कारकुननि विच में चकरियूं थियूं आहिनि। अव्हांखे ॿुधायूं पिया छिती नारेबाज़ी कई वई आहे ऐं कारकुन ऐं पुलिस में छिकताण वधी वई आहे। पुलिस ज़मान पार्क ॿाहिरां गॾु थींदड़ PTI कारकुननि खे भॼाए छॾियो। नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं पिया अदालत बचाव वारे सेक्रेटरी अटॉर्नी जनरल ऐं IG इस्लामाबाद खे बि तलब करे वरितो आहे। इस्लामाबाद मां ॿुधायां पिया PTI चेयरमैन इमरान ख़ान अल क़ादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। रेंजर्स केस बख्तरबंद गाड़ी ज़रिए मुंतक़िल करे छॾियो आहे। ख़बर हवा ते पहुचायूं पिया इमरान ख़ान ATC मां ज़मानत बाद इस्लामाबाद हाई कोर्ट में बायोमेट्रिक लाइ पहुतो त केस गिरफ़्तार कयो वियो। ज़रियनि जो अहिड़ो चवणु आहे। नैब जे हुकुम तहत रेंजर्स इमरान ख़ान खे तोशाखाना ऐं अल क़ादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया तोशाखाना ऐं अल क़ादिर ट्रस्ट केस में इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इमरान जी गिरफ़्तारी जे हवाले सां ॿुधायूं पिया इस्लामाबाद हाई कोर्ट IG इस्लामाबाद ऐं वफ़ाक़ी गरू सेक्रेटरी खे फौरी तौर तलब कयो आहे। रेंजर्स इमरान ख़ान खे नैब रावलपिंडी पहुचाए छॾियो आहे। बख्तरबंद गाॾीअ में इमरान ख़ान खे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त विधो वियो। रेंजर्स इमरान ख़ान खे वारंट ॾेखारे गिरफ़्तार कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नैब 1 मई ते इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट जारी कया हुआ ऐं इमरान ख़ान खे गिरफ़्तारी वारंट ॾेखारे करे गिरफ़्तार कयो वियो आहे। कलम 144 जे भञकड़ी ते कार्रवाई कंदासीं। IG जो चवणु आहे अदालत बचाव वारे सेक्रेटरी अटॉर्नी जनरल IG इस्लामाबाद खे पिणु तलब कयो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट ॿाहिरां पुलिस ऐं कारकुन वॾी तादाद में मौजूदु आहिनि। पुलिस ज़मान पार्क ॿाहिरां गॾु थींदड़ PTI कारकुननि खे भॼाए छॾियो। मंज़र आहिनि अव्हांखे ॾेखारियूं पिया अदालत बचाव वारे सेक्रेटरी अटॉर्नी जनरल ऐं IG इस्लामाबाद खे पिणु तलब कयो आहे। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी खां पोइ अव्हांखे ॿुधायूं पिया त अदालत बचाव वारे सेक्रेटरी ऐं ॿियनि खे अटॉर्नी जनरल समेत IG इस्लामाबाद खे बि तलब कयो आहे। इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी वारंट से नैब चेयरमैन जी सही मौजूदु हुई। इन हवाले सां नैब ऑफिस ॿाहिरां मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर असद शर। जी असद शर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल PTI जे चेयरमैन इमरान ख़ान हिन वक़्तु गिरफ़्तार थी चुको आहे। अल क़ादिर ट्रस्ट वारे इन केस में इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं इमरान ख़ान खे जेका गिरफ़्तारी आहे उहा रेंजर्स सां कई वई आहे ऐं नैब खे वारंट हुआ गिरफ़्तारी जा। नैब उन वारंट तहत इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो आहे। हिन वक़्तु जेके इतला आहिनि इमरान ख़ान खे नैब रावलपिंडी जी ऑफिस में नियो पियो वञे। हिन वक़्तु असीं जेके मौजूदु आहियूं नैब रावलपिंडी जी ऑफिस में मौजूदु आहियूं ऐं उते ही जेके नाज़रीन खे असीं मंज़र ॾेखारींदासीं त हिन वक़्तु हिते सख़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया आहिनि ऐं मीडिया समेत पुलिस एहलकार ऐं रेंजर्स जा एहलकार वॾे तादाद में हिते पहुतल आहिनि। इस्लामाबाद जा जेके मुख्य रोड आहिनि उहे मुकमिल तौर ते बंदि कया विया आहिनि। हिन वक़्तु कंहिं बि माण्हू खे नैब रावलपिंडी जी ऑफिस वारे रोड तरफ़ अचणु वञणु न पियो ॾिनो वञे। हिन वक़्तु जेके इंतज़ामिया आहे समूरा जेके रुख आहिनि उहे तब्दील करे रही आहे। सवाइ मीडिया जे गाॾियुनि जे कंहिंखे बि नैब रावलपिंडी जी
ऑफिस जे वेझो अचण न पियो ॾिनो वञे। PTI चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे करे मुख़्तलिफ़ हंधनि ते कारकुननि जे जेको एहतजाज जा इतला बि मिलिया आहिनि, जंहिंखां पोइ इंतज़ामिया तरफ़ां या भरपूर कोशिशि कई पई वञे त को बि रोड रस्तो ब्लॉक न थिए। तंहिं बावजूद बि IG इस्लामाबाद हिकु ताज़ो बयान जारी कयो आहे। उन जो चवणु आहे त इस्लामाबाद जूं हालतूं मामूल मूजिबि आहिनि। इन्हनि हालतुनि में किथे कंहिं बि क़िस्म जी को रोड बंदि न आहे। अलबत्ता इंतज़ामिया तरफ़ां पाण मुरादो मुख़्तलिफ़ रोड बंदि कया विया आहिनि। हिन वक़्तु जेके इतला मिली रहिया आहिनि त इमरान ख़ान खे नेब रावलपिंडी जी ऑफिस में आंदो पियो वञे, जेका इस्लामाबाद में वाक़िआ आहे, जिथे वॾे तादाद में जेके कारकुन समेत ॿिया जेके पुलिस एहलकार ऐं इंतज़ामिया जा जेके एहलकार आहिनि उहे वॾे तादाद में हिते पहुतल आहिनि, जेके इमरान ख़ान जे इम्कानी अचण खां अॻु ई हिते तयारु आहिनि। जंहिंखां पोइ इंतज़ामिया पिणु हाई अलर्ट आहे ऐं उन वॾे पैमाने ते इंतज़ामिया तरफ़ां जेके आहिनि कोशिशूं वरितूं पियूं वञनि त जीअं हिते कंहिं बि क़िस्म जो को ॿियो वाक़ियो पेश न अचे। इमरान ख़ान खे इस्लामाबाद हाईकोर्ट मां जीअं ई गिरफ़्तार कयो वियो त उनखे इस्लामाबाद हाईकोर्ट जे पुठिएं दरवाज़े खां कारनि शीशनि वारी गाॾीअ में खयो वियो, जंहिंखां पोइ रेंजर्स ऐं वॾे तादाद में गाॾियूं PTI जे चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी वारी गाॾी जे पुठियां लॻल हुयूं। उनखां पोइ इमरान ख़ान खे हिन वक़्तु कहिड़े हंधि खणी विया आहिनि अञा ताईं इन मुतलिक़ इंतज़ामिया तरफ़ां का बि वज़ाहत जारी न कई वई आहे। ऐं इन वज़ाहत जारी न करण खां पोइ जेके मुख़्तलिफ़ ज़रियनि ऐं जेके इंतज़ामी एहलकार आहिनि उन्हनि इहो इम्कान ज़ाहिर कयो त इमरान ख़ान खे नेब रावलपिंडी जी ऑफिस में आंदो वेंदो, जिथे हुनजो जेको आहिनि मुख़्तलिफ़ जेके आहिनि पुछा गछा करण खां पोइ मेडिकल करायो वेंदो। मेडिकल खां पोइ इमरान ख़ान जो अल कादिर ट्रस्ट वारे इन केस में जंहिंमें नेब रावलपिंडी तरफ़ां हुनजा जेके वारंट गिरफ़्तारी जारी कया विया आहिनि उन में हुनजो रिमांड वरितो वेंदो ऐं हुन रिमांड खां पोइ बाज़ाब्ता तौर ते हुन खां पुछा गछा कई वेंदी। इन हवाले सां जेके इतला आहिनि त इमरान ख़ान जी जेका गिरफ़्तारी थी आहे उन गिरफ़्तारी खां पोइ इस्लामाबाद हाईकोर्ट बि सख़्तु नोटिस वरितो आहे। हुन IG इस्लामाबाद समेत एडवोकेट जनरल खे बि तलब करे वरितो आहे त इमरान ख़ान जी रेंजर्स जे जेको अदालत जे अहाते मां गिरफ़्तारी छो थी आहे। जी ठीकु आहे असद शहर तफ़सील ॿुधाइण लाइ वॾी महिरबानी। नैब इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार करण जी तस्दीक करे छॾी आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया नैब इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार करण जी तस्दीक बि करे छॾी आहे। अपडेट आहे ॿुधायूं पिया पधिराई में चयो वियो आहे त नैब इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट में मुबैना करप्शन जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो आहे। ख़बर अवा ताईं पहुचायूं पिया नैब इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार करण जी तस्दीक करे छॾी आहे। नैब रावलपिंडी इमरान ख़ान जी गिरफ़्तारीअ जी तस्दीक करे छॾी आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया नैब इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार करण जी तस्दीक करे छॾी आहे। ख़बर अवा ताईं पहुचायूं पिया नैब इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट में मुबैना करप्शन इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार कयो आहे। पधिराई में चयो वियो आहे मुबैना करप्शन इल्ज़ाम हेठि इमरान ख़ान जी गिरफ़्तारी अमल में आई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं नैब पहिरीं मई ते इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट जारी बि कया हुआ ऐं इमरान ख़ान खे गिरफ़्तारी वारंट ॾेखारे करे पोइ गिरफ़्तार कयो वियो आहे, जॾहिं त नैब इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट में मुबैना करप्शन जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो आहे। पधिराई में चयो वियो आहे नाज़रीन अव्हांखे ॿुधायूं पिया इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां अव्हांखे अपडेट कयूं पिया। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां ॿुधाईंदा हलूं त राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान ख़ान खे नैब गिरफ़्तार कयो, हुकूमत जे ख़िलाफ़ कार्रवाई छो थींदी। नैब में इमरान ख़ान जे ख़िलाफ़ इंक्वायरीज़ हलंदी हुयूं, हुन ते अरबे रुपयनि जी करप्शन जो बि इल्ज़ाम आहे। घरू वज़ीर जो चवणु आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान ख़ान खे नैब गिरफ़्तार कयो आहे त हुकूमत जे ख़िलाफ़ कार्रवाई छो थींदी। नैब में इमरान ख़ान जे ख़िलाफ़ इंक्वायरीज़ हलंदियूं हुयूं, हिन ते अरबे रुपए जी करप्शन जो इल्ज़ाम आहे। घरू वज़ीर जो चवणु आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया घरू वज़ीर चयो आहे त इमरान ख़ान खे नैब गिरफ़्तार कयो आहे, हुकूमत जे ख़िलाफ़ कार्रवाई छो थींदी। नैब में इमरान ख़ान जे ख़िलाफ़ इंक्वायरीज़ हलंदड़ हुयूं, हुन ते अरबे रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया इमरान ख़ान जी गिरफ़्तारीअ बाद घरू वज़ीर राणा सनाउल्ला बि मीडिया सां ॻाल्हायो आहे ऐं बयान ॾिनो आहे। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान खे नैब गिरफ़्तार कयो आहे, हुकूमत जे ख़िलाफ़ कार्रवाई छो थींदी। नैब में इमरान ख़ान जे ख़िलाफ़ इंक्वायरीज़ पहिरियां ई हलंदड़ हुयूं, हुन ते अरबे रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम पिणु आहे।
नेब रावलपिंडी जॾहिं त ॿुधाईंदा हलूं त इमरान ख़ान जी गिरफ़्तारीअ जी तस्दीक करे छॾी आहे। इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार करण जी तस्दीक कई वई आहे। पधिराई मूजिब नेब इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट में मुबैना करप्शन जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो आहे। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान खे वारंट्स ॾेखारे करे गिरफ़्तार कयो वियो आहे। नेब पहिरीं मई ते इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट जारी कया हुआ। ॿुधाईंदा हलूं नेब पारां तोशाखाना ऐं अल कादिर ट्रस्ट यूनिवर्सिटी केस में गिरफ़्तारी वारंट जारी कया विया हुआ। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी वारंट्स ते नेब चेयरमैन जी सही मौजूद हुई। गिरफ़्तारी वारंट्स ते नेब चेयरमैन जी सही बि मौजूद हुई। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी वारंट्स जे हवाले सां ॿुधाईंदा हलूं त कुझु देर पहिरियां इमरान ख़ान ॻाल्हायो पियो हो ऐं चयो हो त वारंट्स ॾेखारे करे बेशक मूंखे गिरफ़्तार कयो वञे। ऐं ॿुधाईंदा हलूं त नेब इमरान ख़ान खे गिरफ़्तारी जा वारंट्स ॾेखारे करे पोइ गिरफ़्तार कयो आहे। यादि रहे त इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट्स नेब पहिरीं मई ते ॾेखारिया हुआ, जारी कया हुआ। नेब इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट में गिरफ़्तार कयो आहे ऐं तस्दीक पिणु कई आहे। हुकूमत जे ख़िलाफ़ कार्रवाई छो थींदी? राणा सनाउल्ला अहिड़ो बयान जारी कयो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान ख़ान खे नेब गिरफ़्तार कयो आहे। हुकूमत जो कहिड़ो ॾोह आहे? हुकूमत जे ख़िलाफ़ कार्रवाई छो कई वेंदी? घर वज़ीर चयो आहे त इमरान ख़ान ते पहिरियां ई करप्शन जो इल्ज़ाम हो, हुन ते अरबे रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम आहे ऐं नेब में इमरान ख़ान जे ख़िलाफ़ इंक्वायरीज़ बि हलंदड़ हुयूं। अवांखे अपडेट कयूं पिया त इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इमरान ख़ान खे नेब गिरफ़्तार कयो आहे। हुकूमत जे ख़िलाफ़ कार्रवाई छो थींदी? राणा सनाउल्ला जो अहिड़ो चवणु आहे। घर वज़ीर चयो आहे त नेब में इमरान ख़ान जे ख़िलाफ़ इंक्वायरीज़ हलंदड़ हुयूं, हुन ते अरबे रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम आहे। ॿिए पासे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त चीफ जस्टिस बि रिमार्क्स ॾिना हुआ ऐं पुछियो वियो त कहिड़े केस में इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿुधायो वञे जंहिं बि अदालत जा शीशा टोड़िया आहिनि उहो जेको बि आहे हुन ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं। चीफ जस्टिस आमिर फारूक अहिड़ा रिमार्क्स ॾिना। जॾहिं त अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद में कलम 144 लागू आहे। कंहिं बि एहतजाज जी इजाज़त न ॾींदासीं। IG जो चवणु आहे। IG पंजाब चयो आहे त इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट यूनिवर्सिटी केस में गिरफ़्तार कयो आहे। कलम 144 जी भञकड़ीअ ते कार्रवाई कई वेंदी। ख़बर ते पहुचायूं पिया इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां कारकुन बि वॾे अंग में पहुता, जॾहिं त कारकुननि खे भॼायो वियो। पुलिस ऐं कारकुननि विच में छिकताण पिणु पैदा थी। ॿुधायूं पिया इस्लामाबाद हाईकोर्ट जे हथ ॿाहिरां इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो। हिकु भेरो ॿीहर जिन असांखे हाणे जॉइन कयो आहे हुन नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त इमरान ख़ान खे इस्लामाबाद हाईकोर्ट जे अहाते मां गिरफ़्तार कयो वियो। इमरान ख़ान बायोमेट्रिक लाइ वियो हो त खेसि रेंजर्स गिरफ़्तार कयो ऐं बख्तरबंद गाड़ीअ में मुंतक़िल कयो वियो। हुन खां पोइ नेब अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नेब रावलपिंडी मुंतक़िल कयो वियो, जंहिंजी तस्दीक पिणु कई वई आहे। नेब पारां तस्दीक कई वई आहे ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इमरान ख़ान जी गिरफ़्तारी अमल में अची चुकी आहे। रेंजर्स तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ हवा ते पहुचायूं पिया। नेब में इमरान ख़ान ख़िलाफ़ जांच हलंदड़ हुई। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्ला जो चवणु आहे। राणा सनाउल्ला चयो त इमरान ख़ान क़ौमी ख़ज़ाने खे अरबे रुपयनि जो नुक़सान पहुचायो। इमरान ख़ान करप्शन कई आहे, हुन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। अव्हांखे ॿुधायूं पिया नेब इमरान ख़ान खे अल कादिर ट्रस्ट केस में गिरफ़्तार करण जी तस्दीक करे छॾी आहे। अल कादिर ट्रस्ट जे नाले ते अरबे रुपयनि जो नुक़सान थियो आहे। नेब पारां इमरान ख़ान खे बार बार नोटिस जारी कया विया पर हुन को बि जवाब न ॾिनो। अव्हांखे ॿुधायूं पिया ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। हिकु भेरो ॿीहर टेलीफोन लाइन ते मौजूद आहे इस्लामाबाद मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम रसूल कुंभर। जी गुलाम रसूल, हाणे अव्हां वटि कहिड़ा अपडेट्स आहिनि इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे बाबति? जी PTI जे चेयरमैन इमरान ख़ान खे कुझु देर पहिरीं इस्लामाबाद हाई कोर्ट मां गिरफ़्तार कयो वियो हो। हाणे खेसि नेब रावलपिंडी जी ऑफिस पहुचायो वियो आहे। सुभाणे इमरान ख़ान खे अदालत में पेश कयो वेंदो। इमरान ख़ान जी जेका गिरफ़्तारी आहे उहा अल कादिर ट्रस्ट केस में अमल में आई आहे ऐं उन हवाले सां नेब
तरफ़ां ॼाणायो वियो आहे त इहा गिरफ़्तारी जेका आहे उहा संदन हुकुम तहत थी आहे। रेंजर्स इहा गिरफ़्तारी इन करे अमल में आंदी आहे त जीअं का अणवंतर सूरताल पैदा न थिए, छाकाणि जो PTI जा कारकुन वॾे तादाद में इस्लामाबाद हाई कोर्ट जे ॿाहिरां मौजूदु आहिनि। त उन दौरान जीअं इहा गिरफ़्तारी अमल थी आहे अमल में आई आहे त उन वक़्तु इस्लामाबाद हाई कोर्ट जे ॿाहिरां शदीद छिकताण जेका आहे उहा पैदा थी वई। कारकुन जेके आहिनि उहे मुसलसल एहतजाज कंदा रहिया। उन दौरान कारकुन इमरान ख़ान जी जंहिं गाॾी में इमरान ख़ान खे नयो पियो वियो उन गाॾी जे ॿाहिरां उन्हनि घेराव करे छॾियो। नतीजे में कारकुननि खे मुंतशिर करण लाइ पुलिस तरफ़ां कार्रवाई कई वई, जंहिंमें केतिरा ई कारकुन ज़ख़्मी थिया आहिनि। ॿिए पासे PTI तरफ़ां सॼे मुल्क में इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां एहतजाज जो सॾु बि ॾिनो वियो आहे। साॻे वक़्तु PTI जे अहम अॻवाननि इहो इल्ज़ाम आयद कयो आहे त इमरान ख़ान जे गिरफ़्तारी दौरान मथस तशद्दुद बि थियो आहे। अहिड़ी रीति इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं हाणे खेसि नेब रावलपिंडी ऑफिस पहुचायो वियो आहे। जी ठीक है। गुलाम रसूल कुंबर तफ़सील ॿुधाइण लाइ हिकु बार ॿीहर अवां जी महिरबानी। ॿुधाए पिया नाज़रीन, नैब इमरान ख़ान खे अलकादर ट्रस्ट केस में गिरफ़्तार कयो आहे। अपडेट अवांखे कयूं पिया। इमरान ख़ान खे नैब गिरफ़्तार कयो आहे। हुकूमत जे ख़िलाफ़ कार्रवाई छो थींदी? राणा सनाउल्ला जो चवणु आहे, जॾहिं त अवांखे ॿुधाईंदा हलियूं त नैब इमरान ख़ान खे रावलपिंडी पहुचायो वियो आहे। नैब रावलपिंडी अवांखे ॿुधाए पिया इमरान ख़ान खे मुंतक़िल कयो वियो आहे। सुभाणे ॿुधाए पियो वञे त इमरान ख़ान अदालत में पेश थींदो। पहिरीं मई ते नैब चेयरमैन इमरान ख़ान जा गिरफ़्तारी वारंट्स जारी कया हुआ। इमरान ख़ान ते करप्शन में मुलविस हुजण जो इल्ज़ाम आहे। नैब पधिराई में चयो वियो आहे। ॿुधाईंदा हलो नाज़रीन, असां सां गॾु हिकु भेरो ॿीहर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे इब्राहिम कुंबर। जी इब्राहिम, कहिड़ा तफ़सील आहिनि चेयरमैन PTI जे हवाले सां? जी बिल्कुल, तहरीक इंसाफ जे सरबराह इमरान ख़ान खे इस्लामाबाद हाई कोर्ट जे अहाते में गिरफ़्तार करण खां पोइ नेब रावलपिंडी मुंतक़िल कयो आहे। नेब रावलपिंडी जी ऑफिस जेका आहे उहो G6 में वाक़िअ आहे, लाल मस्जिद जे भरिसां ई। ऐं जेको ऑफिस जो पुठियों दरवाज़ो आहे उन मां ई इमरान ख़ान खे अंदरि आंदो वियो आहे। मेलोडी जे इलाइक़े में तहरीक इंसाफ जा कुझु कारकुन उहे पिणु गॾु थिया आहिनि, जिन इस्लामाबाद हाई कोर्ट में एहतजाज बि कयो। उन्हनि खे उतां मुंतशिर कयो वियो, उतां हू रवाना थी चुका आहिनि। ऐं नेब रावलपिंडी जेको सो इमरान ख़ान खे हिन वक़्तु पंहिंजी कस्टडी में रखियो आहे। इमरान ख़ान ते 50 अरब रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम आहे। अल कादिर ट्रस्ट जो जेको सो ज़मीन वठण ऐं उन जे बदिले इमरान ख़ान जेको सो मलिक रियाद खे 50 अरब रुपया जी जेका सा रक़म आहे उहा बरतानिया में जेका रक़म आई हुई उहा सिधी सिंह मुंतक़िल जेका सा करण वारो इल्ज़ाम आहे उन में गिरफ़्तार कयो वियो आहे। इमरान ख़ान जे हवाले सां नेब खे ई फ़ैसिलो करणो आहे त उन खे कॾहिं जेका सा उहो नेब अदालत में रिमांड जे लाइ पेश कयो वेंदो, छाकाणि जो नेब जो जेको सो नओं कानून आहे उन ई मुताबिक़ हाणे रिमांड जेको अॻु में 90 ॾींहंनि जो रिमांड नेब हासिल कंदी हुई, हाणे उन रिमांड खे 14 ॾींहंनि ताईं महदूद कयो वियो आहे। ऐं सभ खां पहिरीं नेब खे इहो ई कमु करणो आहे इमरान ख़ान खे इन केस में मजिस्ट्रेट नेब कोर्ट में पेश करे रिमांड वठे, उन खां पोइ इन मामले जी जांच करे। हिन साॻे केस में जेको सो बुशरा बीबी इमरान ख़ान जी जेका सा घरवारी आहे उहा पिणु मुलज़िम ॼाणायल आहे। ऐं नेब हिन केस में 1 मई ते जेको सो इमरान ख़ान जा वारंट जारी कया विया। अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट में इमरान ख़ान ॿिनि मुख़्तलिफ़ केसनि में अबूरी ज़मानत में वाद जे लाइ जेका दरख़्वास्त ॾिनी हुई उन ते ॿुधणी दौरान आयो हो। इमरान ख़ान 7 केसनि में ज़मानत वठण में कामयाब वियो सेशन कोर्ट में। उन खां पोइ जीअं हाई कोर्ट जे अहाते में दाख़िल थियो त उतां खे गिरफ़्तार कयो वियो। ऐं अॼोकी गिरफ़्तारी खां अॻु में इस्लामाबाद हाई कोर्ट में गैर मामूली सिक्योरिटी सूरत हाल हुई। पुलिस सां गॾु रेंजर्स ऐं ASP जा एहलकार जेके आम तौर ते मुक़ररु हूंदा आहिनि ऐं अॼु जेके उहे बि मुक़ररु हुआ। जीअं इमरान ख़ान डायरी ब्रांच में वियो, इमरान ख़ान व्हील चेयर तां उथारे खेसि जेको सो रेंजर जी गाॾी में मुंतक़िल कयो, जंहिं बैदि खेसि नेब जे जेको सो एहलकारनि जे हवाले कयो वियो। ऐं नेब इस्लामाबाद हाई कोर्ट मां खेसि वठी जेको रीजनल ऑफिस आहे रावलपिंडी जी उते ई पहुचाए छॾियो आहे। जीअं त हिन केस खे रीजनल रावलपिंडी नेब जेका सा ब्रांच उहा ॾिसी रही आहे ऐं उहा हिन मामले खे अॻियां डील कंदी। जॾहिं त इस्लामाबाद हाई कोर्ट जेका सॼी सूरत हाल जो नोटिस वरितो चीफ जस्टिस उन ई हवाले सां अञा
ॿुधणी न आहे थी। एडवोकेट जनरल 15 मिंटनि जो वक़्तु वरितो हो, पर अञा ताईं न आईजी न ई घरू सेक्रेटरी पेश आहिनि। जी ठीकु आहे इब्राहिम कुंबर, तफ़सील ॿुधाइण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन ॿुधाइनि पिया PTI चेयरमैन इमरान ख़ान जी गिरफ़्तारी अमल में अची चुकी आहे। गिरफ़्तारी वारंट ते नैब चेयरमैन जूं सहियूं बि मौजूदु आहिनि। नैब ज़रियनि जहिड़ो चवणु आहे। अवांखे ॿुधाइनि पिया इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां इमरान ख़ान खे नैब गिरफ़्तार कयो आहे। हुकूमत जे ख़िलाफ़ कार्रवाई छो थींदी? राणा सनाला जो अहिड़ो चवणु आहे। घर वज़ीर चयो आहे त नैब में इमरान ख़ान जे ख़िलाफ़ इंक्वायरीज़ हलंदड़ हुयूं। हुन ते अरबें रुपयनि जी करप्शन जो बि इल्ज़ाम आहे। रेंजर्स तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान ख़ान खे नैब रावलपिंडी पहुचाए छॾियो आहे। अवांखे अपडेट कयूं पिया इमरान ख़ान केस में बायोमेट्रिक लाइ वञी रहियो हो त खेसि गिरफ़्तार कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां ते पहुचायूं पिया। इमरान ख़ान केस में बायोमेट्रिक लाइ वञी रहियो हो त खेसि गिरफ़्तार कयो वियो। नैब पधिराई मूजिबि ॿुधाईंदा हलूं त नैब रावलपिंडी इमरान ख़ान जी गिरफ़्तारीअ जी तस्दीक करे छॾी आहे। नैब इमरान ख़ान खे अलकादर ट्रस्ट केस में गिरफ़्तार करण जी तस्दीक पिणु करे छॾी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट घरू सेक्रेटरी ऐं IG पंजाब खे तलब कयो आहे। ॿुधायो वञे त इमरान ख़ान खे कहिड़े केस में गिरफ़्तार कयो वियो आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जो चवणु आहे जॾहिं त चीफ जस्टिस चयो आहे त जेकॾहिं कार्रवाई करणी पई त वज़ीर आज़म ऐं चीफ सेक्रेटरी ख़िलाफ़ कंदासीं। अदालती इमारत जा शीशा टोड़िया विया आहिनि जेको ग़लति अमल आहे। चीफ जस्टिस आमिर फारूक जो चवणु आहे इहो जंहिं बि कमु कयो आहे उन ख़िलाफ़ कार्रवाई कंदासीं। नैब रावलपिंडी इमरान ख़ान जी गिरफ़्तारीअ जी तस्दीक बि करे छॾी आहे। PTI चेयरमैन जी गिरफ़्तारी बाबति ॿुधाइनि पिया PTI चेयरमैन इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अवांखे ॿुधाइनि पिया तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं त कारकुननि ऐं पुलिस विच में चकरियूं पई थियूं। रेंजर्स पारां इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। बायोमेट्रिक लाइ इमरान ख़ान पहुतो त इस्लामाबाद हाई कोर्ट जे अहाते मां इमरान ख़ान जी गिरफ़्तारी अमल में आई। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी वारे वारंट जे हवाले सां ॿुधाईंदा हलूं त नैब चेयरमैन जूं सहियूं बि वारंट ते मौजूदु आहिनि। नैब ज़रियनि जो चवणु आहे। इन हवाले सां हिकु भेरो ॿीहर लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर असद शर। जी असद शर। जी बिल्कुल, नैब टीम रेंजर्स गॾियल तौर ते PTI जे चेयरमैन अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे रावलपिंडी पहुचाए छॾियो आहे। जेके इतला आहिनि ऐं इन खां अलावा जेके हिन वक़्तु इतला आहिनि त अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान खे जेको बाज़ाब्ता तौर ते हुन जा गिरफ़्तारी जा वारंट जारी करे गिरफ़्तार कयो आहे। हुन गिरफ़्तारी जे वारंट ते नैब जे चेयरमैन जी सही आहे ऐं अलकादर ट्रस्ट केस में इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो आहे। असीं नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त अलकादर ट्रस्ट यूनिवर्सिटी वारो केस आहे छा, उन मुतलिक़ जेके असांखे इतला मिलिया आहिनि उन में इहो आहे त अलकादर यूनिवर्सिटी जेको इस्लामाबाद जे वेझो सुहावा वारे इलाइक़े में आहे। जेका यूनिवर्सिटी 5 मई 2019 ते उन वक़्त जे वज़ीर आज़म इमरान ख़ान अलकादर यूनिवर्सिटी जो संग बुनियाद बि रखियो हो ऐं उन संग बुनियाद में इहो मनसूबो यूनिवर्सिटी जे प्रोजेक्ट जो हिसो हो जंहिंमें इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं उन यूनिवर्सिटी जे लाइ निजी हाउसिंग सोसाइटी खां ज़मीन ख़रीद कई वई जंहिंजी नैब हिन वक़्तु जांच करे रहियो आहे। हुकूमत तरफ़ां इमरान ख़ान ते जेको इल्ज़ाम लॻायो वियो आहे त अलकादर यूनिवर्सिटी जी जेका ट्रस्टी इमरान ख़ान आहे ऐं उनजी जेको ख़ानदान आहे उन यूनिवर्सिटी जे लाइ 50 करोड़ जो डोनेशन बि ॾिनो वियो हो ऐं 450 केनाल एराज़ी बि उनखे जेको आहे सो ॾिनी वई हुई। हुकूमत हिन निजी हाउसिंग सोसाइटी ते 200 केनाल ज़मीन ई जेका उहा जेका फरह गोगी जो नालो अॼुकल्ह हले पियो उन फरह गोगी खे ॾेई छॾी हुई ऐं इन समूरी ट्रांज़ेक्शन जो हिन वक़्तु ताईं को बि रिकॉर्ड मौजूदु न आहे ऐं हिकिड़ो फ्रॉड आहे जेको प्लाट ॾिनो वियो आहे ऐं यूनिवर्सिटी जो हिन वक़्तु ताईं को बि वजूद अमल में न आहे आयो जंहिंजे करे जेका यूनिवर्सिटी लाइ रक़म जारी कई वई जेका ज़मीन बि ॾिनी वई उन जो बि रिकॉर्ड मौजूदु न आहे जंहिं ते या नैब इंक्वायरी शुरू कई हुई ऐं नैब अॼु बाज़ाब्ता तौर ते उन में वारंट जारी करे इमरान ख़ान जी गिरफ़्तारी करे छॾी आहे। जेके इब्तिदाई इतला आहिनि त नैब इमरान ख़ान खे रावलपिंडी ॾिनो वियो आहे पर नैब जे इस्लामाबाद वारो जेको रावलपिंडी जो दफ़्तर आहे उते बि इंतज़ाम मुकमिल कया विया आहिनि। वॾे तादाद में AFC जा जेके अहलकार आहिनि उहे हिन वक़्तु पहुची विया आहिनि ऐं वॾे तादाद में जेके बसूं अहलकारनि जूं भरिजी आयूं आहिनि ऐं इस्लामाबाद पुलिस खां अलावा जेके उहे बि हिन वक़्तु हिते नैब रावलपिंडी जी जेका इस्लामाबाद वारो दफ़्तर आहे उते मौजूदु आहिनि ऐं इम्कान इहे आहिनि त रावलपिंडी मां इमरान ख़ान खे बाक़ाइदा तौर ते हिन नैब रावलपिंडी जे ऑफिस में आंदो वेंदो छाकाणि जो अमूमन जेके बि हिन क़िस्म जूं गिरफ़्तारियूं माज़ी में थियूं आहिनि ऐं त उन्हनि समूरनि सियासतदाननि खे हिन ई ऑफिस जो जेको आहे सो
विज़िट करायो वेंदो आहे। जीअं चइजे त गिरफ़्तार करे उन्हनि खे हिते ई आंदो वेंदो आहे ऐं हितां ई हुनजो बाज़ाब्ता तौर ते मजिस्ट्रेट खां जेको आहे हुनजो मजिस्ट्रेट खां हुन जा जेके वरिता वेंदा आहिनि तहवील में वरितो वेंदो आहे। मजिस्ट्रेट जे साम्हूं हुनजा रिमांड वरितो वेंदो आहे। हुन खां पोइ हुनजो मेडिकल करायो वेंदो आहे। मेडिकल खां पोइ हुन केस में बाज़ाब्ता तौर ते हुनजी जांच कराई वेंदी आहे। हिन वक़्तु IG इस्लामाबाद पिणु हिन सिलसिले में बयानु जारी कयो आहे त हिन वक़्तु इस्लामाबाद जा समूरा रोड रस्ता खुलियल आहिनि, पर वॾे तइदाद में कारकुन जेके आहिनि हिन वक़्तु नेब रावलपिंडी वारी जेका ऑफिस आहे जिते KTN जी टीम मौजूदु आहे उते कारकुन पहुची विया आहिनि ऐं कुझु नौजवान जेके हिते पहुतल आहिनि उहे नारेबाज़ी बि पिणु करे रहिया आहिनि, पर हिन वक़्तु वॾे तइदाद में जेके AFC जा अहलकार आहिनि उहे बि हिते पहुची विया आहिनि। जी सही आहे, ठीकु आहे। सचर तफ़सील ॿुधाइण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन, तव्हांखे ॿुधायूं पिया त कारकुन हिन वक़्तु नेब ऑफिस ॿाहिरां पहुतल आहिनि। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त IG जो चवणु आहे त रस्ता खुलियल आहिनि, रस्ता बंदि न कया विया आहिनि। ही नेब जे ॿाहिरां जा मंज़र आहिनि, तव्हांखे ॾेखारियूं पिया। नेब ऑफिस जे ॿाहिरां जा ही मंज़र आहिनि जिते थोरी देरि बाद इमरान ख़ान खे मुंतक़िल कयो वेंदो। ॿुधायो पियो वञे त इमरान ख़ान खे थोरी देरि बाद हिते मुंतक़िल कयो वेंदो। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ही नेब ऑफिस जे ॿाहिरां जा मंज़र आहिनि। सहाफ़ी वॾी तादाद में हिते पहुतल आहिनि। ही फुटेज तव्हांखे ॾेखारियूं पिया। PTI जा कारकुन हिते पहुता आहिनि। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त सहाफ़ी बि हिते पहुता आहिनि वॾी तादाद में ऐं इमरान ख़ान खे कुझु देरि में नेब ऑफिस में पहुचायो वेंदो। तव्हांखे फुटेजिस पे ॾेखारियूं पिया। इस्लामाबाद मां तव्हांखे लाइव ॿुधायूं पिया। इमरान ख़ान खे गिरफ़्तारीअ बाद नेब ऑफिस मुंतक़िल कयो पियो वञे। कुझु देरि में इमरान ख़ान खे नेब ऑफिस पहुचायो वेंदो। तव्हांखे ॿुधायूं पिया हिन वक़्तु वॾे तादाद में सहाफ़ी बि नेब ऑफिस ॿाहिरि पहुतल आहिनि। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त कारकुन बि वॾे अंग में मौजूदु आहिनि। इमरान ख़ान करप्शन में मुलविस हुजण जो इल्ज़ाम आहे। नेब पधिराई में इहो बि चयो वियो आहे त नेब चेयरमैन इमरान ख़ान के पहिरें मई ते गिरफ़्तारी जा वारंट जारी कया हुआ। इमरान ख़ान के लाॻापियल अदालत में पेश कयो वेंदो। नेब पधिराई मूजिबि तव्हांखे ॿुधायूं पिया। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद मां ॿुधायूं पिया इमरान ख़ान खे गिरफ़्तारीअ बाद नेब ऑफिस मुंतक़िल कयो पियो वञे। ही नेब ऑफिस जा ॿाहिरां जा मंज़र आहिनि। तव्हांखे ॾेखारियूं पिया। कारकुन बि वॾे तादाद में पहुता आहिनि। जॾहिं त गॾोगॾु सहाफ़ियुनि जो बि वॾो अंगु आहे ऐं पुलिस अहलकार बि वॾे अंग में मौजूदु आहिनि। सिक्योरिटी अहलकार बि मौजूदु आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया वॾे अंग में सिक्योरिटी अहलकार गॾोगॾु सहाफ़ी ऐं कारकुन बि नेब ऑफिस ॿाहिरां हिन वक़्तु मौजूदु आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। इस्लामाबाद मां इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां तव्हांखे ॿुधायूं पिया नेब ऑफिस मुंतक़िल कयो पियो वञे इमरान ख़ान खे। कुझु देरि पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट जे अहाते मां इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो हो। इमरान ख़ान बायोमेट्रिक लाइ वियो हो त खेसि गिरफ़्तार कयो वियो ऐं बख्तरबंद गाॾी में मुंतक़िल कयो वियो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त उन खां बाद इमरान ख़ान खे नेब ऑफिस रावलपिंडी मुंतक़िल कयो पियो वञे। नेब इमरान ख़ान खे अल कादर ट्रस्ट यूनिवर्सिटी ऐं तोशा खाना केस जे जांच में गिरफ़्तार करे वरितो। इस्लामाबाद में कलम 144 लागू आहे। कंहिं बि एहतजाज जी इजाज़त न ॾींदासीं, IG जो चवणु आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं कलम 144 जी भञकड़ी ते कार्रवाई थींदी। IG इस्लामाबाद जो इहो बि चवणु आहे। तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया। रेंजर्स तहरीक इंसाफ चेयरमैन इमरान ख़ान खे गिरफ़्तार करे वरितो आहे। इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां ॿुधायूं पिया। इमरान ख़ान खे रावलपिंडी पहुचायो वियो आहे। नेब ऑफिस में कुझु देरि में इमरान ख़ान खे मुंतक़िल कयो वेंदो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नेब ऑफिस ॿाहिरां हिन वक़्तु कारकुन बि वॾे अंग में मौजूदु आहिनि। सहाफ़ी बिरादरी बि मौजूदु आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया। गॾोगॾु तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु इमरान ख़ान खे मुंतक़िल कयो पियो वञे। सिक्योरिटी अहलकार बि हिन वक़्तु मौजूदु आहिनि। वॾे अंग में सिक्योरिटी जा अहलकार बि मौजूदु आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया सिक्योरिटी अहलकारनि जी नफ़री मौजूदु आहे। इस्लामाबाद में कलम 144 लागू आहे। कंहिं बि एहतजाज जी इजाज़त न ॾींदासीं, IG जो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे इस्लामाबाद मां KTN न्यूज़ रिपोर्टर ग़ुलाम रसूल। जी ग़ुलाम रसूल, कहिड़ा अपडेट्स आहिनि?
जी इन वक्त असीं नेब रावलपिंडी जी इस्लामाबाद की मेलोडी में वाक़े नेब जी ऑफिस से ॿाहिरां मौजूद आहियूं। इमरान खान के अञा ताईं नेब जी हिन ऑफिस में नाहे पहुचायो वियो, पर रेंजर्स ऐं पुलिस जा एहलकार वॾे तादाद में नेब रावलपिंडी जी ऑफिस से ॿाहिरां अलर्ट बीठल आहिनि। कंहिं बि अणवणंदड़ सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ वधीक नफ़री जेका आहे उहा तलब कई वई आहे। ॿिए पासे आई इस्लामाबाद जो मौक़िफ़ साम्हूं आयो आहे, जंहिंमें संदसि इहो चयो आहे त इस्लामाबाद में कलम 144 लागू आहे, उनजी ख़िलाफ़ वर्जी कंहिंखे बि करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। कलम 144 जे करे इस्लामाबाद में जलसनि जुलूसनि ते पाबंदी विधल आहे। जेकॾहिं कंहिं बि उन पाबंदी खे भञण जी कोशिश कई वई त उनजे ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन वक़्तु नेब रावलपिंडी जी जेका इस्लामाबाद मेलोडी में वाक़े ऑफिस आहे, उनजे ॿाहिरां जेको मुख्य रोड आहे जेको लाल मस्जिद खां आपारा चौक ॾांहुं वञे थो, उनखे मुकमल तौर ते हिन वक़्तु बंदि कयो वियो आहे। ब्लॉक्स लॻाए करे पुलिस एहलकार हिते मौजूद आहिनि। ट्रैफिक पुलिस जेका आहे उहा मुतबादिल रस्तनि ज़रिए ट्रैफिक खे गुज़ारे रही आहे। पर PTI जे अॻवान फवाद चौधरी कारकुननि खे अपील कई आहे त हू नेब रावलपिंडी जी ऑफिस ॿाहिरां पहुची एहतजाज कनि। कारकुन अञा ताईं हिते न आहिनि पहुता, पर वॾे तादाद में एहलकार जेके आहिनि उहे अलर्ट आहिनि ऐं एहलकारनि जे अचण जो सिलसिलो जेको आहे उहो जारी आहे। कुझु ई देर जे अंदरि नेब इख़्तियारियूं जेको आहे उहो नेब रावलपिंडी में इमरान खान खे हिते लाकअप कयो वेंदो ऐं इमरान खान खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। अलकादर ट्रस्ट केस जेको आहे हुन में नेब इहा गिरफ़्तारी अमल में आंदी आहे ऐं उन हवाले सां नेब रावलपिंडी जी ऑफिस जेका आहे उहो इस्लामाबाद जे मेलोडी वारे इलाइक़े में मौजूदु आहे, जिते हिन वक़्तु वॾे तादाद में एहलकार अलर्ट बीठल आहिनि। कंहिं बि वक़्तु इमरान खान खे हिते पेश कयो वेंदो। कारकुननि जी आमद रोकण जे लाइ हिते इंतज़ाम कया पिया वञनि। समूरी जेके मुख्य रोड खे लॻंदड़ जेके गलियूं आहिनि उन्हनि खे कंडेदार तारूं लॻाए करे बंदि पियो कयो वञे त जीअं को कारकुन नेब ऑफिस ॾाढो न पहुचे। जी ठीकु आहे। कंहिं बि वक़्तु इमरान खान खे मुंतक़िल कयो वेंदो। गुलाम रसूल कुंभर तफ़सील ॿुधाइण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन असां ॿुधाईंदा हलूं त PTI कारकुननि खे अपील कई वई आहे त हू नेब ऑफिस ॿाहिरां पहुचनि, पर हिन वक़्त ताईं असांजे रिपोर्टर ॿुधायो आहे त को बि कारकुन नाहे पहुतो। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त IG पंजाब चयो आहे त कलम 144 इस्लामाबाद में रावलपिंडी में लागू आहे, जंहिं तहत तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त को बि जलसो जुलूस नथो थी सघे ऐं एहतजाज करण ते बि पाबंदी आहे। जंहिं बि एहतजाज कयो त उन ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु एहलकार बि मौजूदु आहिनि। वॾी नफ़री एहलकारनि जी तैनात कई वई आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कलम 144 जी भञकड़ी ते कार्रवाई थींदी। IG पंजाब जो अहिड़ो चवणु आहे। रेंजर्स तहरीक इंसाफ़ चेयरमैन इमरान खान खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं कंहिं बि वक़्तु इमरान खान के नेब ऑफिस मुंतक़िल कयो वेंदो, जॾहिं त वॾे तादाद में सहाफ़ी मौजूदु आहिनि नेब ऑफिस ॿाहिरां। ऐं मूंखे ॿुधाईंदा हलूं त एहलकारनि जे बि जेके सिक्योरिटी एहलकार आहिनि उहे बि वॾे तादाद में पहुतल आहिनि। वॾी नफ़री मूंखे ॿुधाइनि पिया वॾी नफ़री मौजूदु आहे ऐं इमरान खान केस में बायोमेट्रिक लाइ वञी रहियो त खेसि गिरफ़्तारी अमल में आहे। नेब इमरान खान के अलकादर ट्रस्ट यूनिवर्सिटी ऐं तोशाखाना केस जी जांच में गिरफ़्तार करे वरितो आहे। ॿुधायो पियो वञे त सुभाणे इमरान खान खे अदालत में बि पेश कयो वेंदो। मूंखे ॿुधाइनि पिया इमरान खान ते करप्शन जो इल्ज़ाम आहे। नेब चेयरमैन 1 मई ते इमरान खान जी गिरफ़्तारी जी हिदायत ॾिनी हुई। पधराई में चयो वियो आहे नेब पधराई मूजिबि इमरान खान खे लाॻापियल अदालत में पेश कयो वेंदो। नेब रावलपिंडी में इमरान खान जो तिबी मुआइनो कयो पियो वञे। ज़रियनि जो चवणु आहे त नेब रावलपिंडी में इमरान खान जो तिबी मुआइनो कयो पियो वञे। अपडेट तव्हांखे ॾियूं पिया, ख़बर ते पहुचायूं पिया, तव्हांखे अपडेट कयूं पिया। जॾहिं त ॿिए पासे चौधरी परवेज़ इलाही पारां इमरान खान जी गिरफ़्तारी जी मज़म्मत कई वई आहे। परवेज़ इलाही चयो आहे त इमरान खान खे गिरफ़्तार करे कानून जा बखिया ॾियणा विया। ख़बर ते पहुचायूं पिया। नेब पधराई मूजिबि तव्हांखे ॿुधायोसीं इमरान खान खे अलकादर ट्रस्ट यूनिवर्सिटी ऐं तोशाखाना केस जी जांच में गिरफ़्तार करे वरितो आहे। नेब रावलपिंडी पारां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त नेब रावलपिंडी मुंतक़िल कयो पियो वञे। नेब इमरान खान जी गिरफ़्तारी जे हवाले सां पधराई बि जारी कई आहे। इमरान खान ते करप्शन में मुलविस हुजण जो इल्ज़ाम आहे। नेब पधराई में चयो वियो आहे त नेब चेयरमैन 1 मई ते इमरान खान के वारंट्स जारी कया हुआ। इमरान खान के लाॻापियल अदालत में पेश कयो वेंदो। नेब पधराई मूजिबि ॿुधाइनि पिया
जॾहिं त ज़रियनि चयो आहे त नेब रावलपिंडी में इमरान ख़ान जो तिबी मुआइनो कयो पियो वञे। इन जा अपडेट्स मालूम कंदासीं। इस्लामाबाद में टेलीफोन लाइन ते मौजूद है इब्राहिम कुंबर। जी इब्राहिम कुंबर, ॿुधाइजो त नेब चयो आहे त इमरान ख़ान जो नेब ज़रियनि मूजिबि तिबी मुआइनो कयो पियो वञे इमरान ख़ान जो। जी बिल्कुल, यह कानून जी तकाजा है। जॾहिं बि को इदारो या अथॉरिटी कंहिं मुलज़िम खे गिरफ़्तार कंदा पहिरीं हुनजो मेडिकल चेकअप थींदो आहे। जेकॾहिं इमरान ख़ान खे हिन वक़्तु का रीजनल ऑफिस नेब आहे इस्लामाबाद जे जी 6 सेक्टर में, उते रखियो वियो आहे। उते तिबी मुआइनो जारी आहे। ऐं उन खां पोइ जेको सो ॿी तकाज़ा इमरान ख़ान खे रिमांड जे लाइ जेको सो 24 कलाकनि जे अंदरि मक़ामी अदालत में पेश करणो हूंदो आहे। इहो फ़ैसिलो अञा न आहे थी सघे थो इमरान ख़ान खे नेब जी अदालत में अॼु पेश कयो वेंदो या सुभाणे पेश कयो वेंदो। पर नेब खां जेको सो इस्तदा जेका सा कई वेंदी त इमरान ख़ान जो रिमांड जेको सो ॾिनो वञे। जी इन केस जंहिं केस में इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे, इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां जेके नेब तफ़सील ॾिना आहिनि उन मुताबिक़ नेब जो जेको ऑर्डिनेंस 1999 उन सेक्शन 9A तहत इमरान ख़ान खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन सां 34A, 18A ऐं 24A जेको सेक्शन्स आहिनि उन ई तहत जेका उहा कार्रवाई कई वेंदी। इमरान ख़ान खे जा जेके गिरफ़्तारी वारंट हुआ उहे 1 मई ते जेके थियनि उहे जारी कया विया। उन में ई नेब गिरफ़्तार कयो वियो आहे। हिन वक़्तु मेलोडी जेका रीजनल ऑफिस रावलपिंडी आहे जेका इस्लामाबाद में ही क़ाइमु आहे, उते ई तिबी मुआइनो जारी आहे। ऐं इहो तय कयो वेंदो त इमरान ख़ान खे कॾहिं ऐं कंहिं महिल रिमांड जे लाइ अदालत में पेश कयो वञे। जीअं त मूं अॻु में ॿुधायो त पुराणो जेको सो नेब कानून आहे उन तहत 90 ॾींहंनि जो जेको सो रिमांड अदालत सघी थिए, पर हाणे उन रिमांड खे घटाए 14 ॾींहंनि जो कयो वियो आहे। सो इमरान ख़ान जे ख़िलाफ़ नेब में रुगो अकेलो ही केस न आहे पर मुख़्तलिफ़ केस दाख़िल आहिनि। ऐं इमरान ख़ान हाणे गिरफ़्तार थी चुको आहे। उन जे करे हाणे इमरान ख़ान जी जेका सा ज़मानत थींदी उहा गिरफ़्तारी खां पोइ ज़मानत जेका गिरफ़्तारी खां पोइ जेका ज़मानत जी दरख़्वास्त दाख़िल थींदियूं आहिनि, हिकिड़ी नए सिरे सां जेका शुरूआति थींदी आहे उहा ई थींदी। सो हिन वक़्तु नेब रावलपिंडी में इमरान ख़ान मौजूदु आहे। तिबी मुआइनो जारी आहे। तहरीक इंसाफ़ जेको सो जो अख़बार ख़वात जो दिया उन कारकुननि खे नेब रीजनल ऑफिस पहुचण जो चई छॾियो आहे। पर नेब जी जेका रीजनल ऑफिस आहे उते सिक्योरिटी इंतहाई सख़्तु कई वई आहे। पुलिस सां गॾु रेंजर्स FC खे पिणु मुक़ररु कयो वियो आहे। ऐं कंहिंखे बि जेको सो उन अहाते में दाख़िल थियण जी इजाज़त न आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट जेको हुकुम ॾिनो हो IG ऐं घरू सेक्रेटरी खे जेको तलब कयो, उन खां पोइ चीफ जस्टिस अञा ॿीहर ॿुधणी शुरू न थी। ऐं इस्लामाबाद हाई कोर्ट मां रेंजर्स हली पई आहे। जॾहिं इस्लामाबाद हाई कोर्ट जा समूरा दरवाज़ा जेके थियनि उहे बंदि कया विया आहिनि। पुलिस इख़्तियार जेके थियनि उन्हनि चवंदा त कंहिंखे ॿाहिरि वञण या ॿाहिरां कंहिंखे अंदरि अचण जी इजाज़त न आहे। अञा ताईं इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जेका ॻाल्हि कई हुई हू कंहिंजे बि ख़िलाफ़ कार्रवाई करे सघे थो। इवन जेकॾहिं जवाबु न ॾिनो वज़ीर आज़म जे ख़िलाफ़ कार्रवाई कंदो। उन ई मामले ते अञा ताईं ॿुधणी शुरू न आहे थी सघी। जी ठीक है इब्राहिम कुंबर, तफ़सील ॿुधाइण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन अवां खे ॿुधायूं पिया त हिन वक़्तु नेब रावलपिंडी इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जी तस्दीक बि कई आहे ऐं नेब रावलपिंडी में इमरान ख़ान जी जो तिबी मुआइनो थी रहियो आहे। उन खां बाद ई इमरान ख़ान खे रिमांड लाइ अदालत में मोकिलियो वेंदो। अवां खे ॿुधायूं पिया इमरान ख़ान ते करप्शन में मुलविस हुजण जो इल्ज़ाम आहे, नेब पधिराए में चयो वियो आहे। हिन वक़्तु अवां खे ॿुधायूं पिया नेब रावलपिंडी में इमरान ख़ान जो मुआइनो थी रहियो आहे।